डीसी थरपारकर नवाज़ सौ जी सरबराही में दरबार हाल मिठी में ज़िलई ऐं तालकई आफ़ीसरनि जूं गॾिजाणियूं कोठायूं वियूं। डीसी पारां थरपारकर में अमकानी बरसातनि जे मुंहुं ॾियण जे लाइ तालके इंतज़ामिया समेत ज़िले आफ़ीसरनि ऐं मुख़्तलिफ़ NGO जे अमलदारनि सां अहम गॾिजाणी कई। गॾिजाणी में SSC थरपारकर ऐं DC थरपारकर पारां लॻाइल खातनि जे अमलदारनि खे मुख़्तलिफ़ हिदायतूं कयूं वियूं। DC थरपारकर पारां म्यूनसिपल कमेटी जे चेयरमैन समेत टाउन कमेटी जे चेयरमैन ऐं TMO समेत ॿिनि आफ़ीसरनि ऐं असिस्टेंट कमिश्नर खे हिदायतूं कयूं वियूं त थरपारकर ज़िले जे समूरनि शहरनि जी सूरतहाल बाबति जल्द रिपोर्ट ॾिनी वञे। DC पारां तालके जे इंतज़ामिया खे हिदायत कई वई त शहरनि में सफ़ाई जो निज़ाम बहितर करण सां गॾु गटर नालनि खे साफ़ करे उन्हनि जी रिपोर्ट मुंहिंजे हवाले कई वञे त जीअं बरसातनि दौरान समूरी सूरतहाल खे नज़र में रखंदे को प्लान जोड़े सघिजे। DC थरपारकर पारां सिंध हाई कोर्ट जे हुकुम तहत ज़िले में थियल ॿेले खाते जी ज़मीननि खे बि ख़ाली कराइण जो हुकुम ॾिनो वियो आहे।